ओम शांति। अजय जी मुझे तारीख़ है 5/3/2026। मिठा मिठा बाप तेरे चौंधा मीठी मीठी बार बाप जो ज्ञानी तू आत्मा बाप की ज्ञानी तू आत्मा बार ॾाढा प्रिय है। इन करे बाप समान मास्टर सागत है। कृष्ण कल्याणकारी युग में बाबा सभी ॿारनि खे कहिड़ी युक्ति दिलाईंदा आहिनि। उत्तरा ॿार तव्हांखे पंहिंजो घर छॾे 5000 वर्ष थिया आहिनि। तव्हां 5000 वर्ष में 84 जन्म वरिता आहिनि। हाणे अंतिम जन्म वानप्रस्थ अवस्था आहे। हिन करे हाणे घर वञण जी तयारी करो। पोइ सुखदाम में ईंदासीं। भल गृहस्थ व्यवहार में रहो, लेकिन हिन अंतिम जन्म में पवित्र ठही बाप खे यादि करो। गीता महफ़िल में चल उठी क्षमा। ओम शांति। ॿारनि इएं सम्झियो आहे कि भॻवानु हिकु आहे, गॉड इज़ वन। सभी आत्माउनि जो पिता हिकु आहे। उन्हनि खे परम पिता परमात्मा चइबो आहे। सृष्टि जो रचयिता हिकु ई आहे न, अनेक न थी सघंदा आहिनि। हिन सिद्धांत अनुसार मनुष्य पंहिंजे खे भॻवानु कहलाए न सघंदो। हाणे तव्हां ईश्वरी सर्विस जे निमित्त आया आहियो। ईश्वर नई दुनिया स्थापना करनि था, जेके सत्युग चइबो आहे। हुनजे लाइ तव्हां लाइक़ु ठहो था। सत्युग में कोई पतित न हूंदा आहिनि। सत्युग में कोई पतित न हूंदा आहिनि। हाणे तव्हां पावन ठहो था। चईंदा आहिनि पतित पावन मां आहियां। ऐं तव्हां ॿारनि खे श्रेष्ठ मत ॾींदो आहे कि मूंखे यादि करो। पंहिंजे निराकारी बाप खे यादि करण सां त पतित तमो प्रधान खां पावन सतो प्रधान ठही वेंदो। यादि रूपी योग अग्नि सां तव्हांजा पाप नाश थी वेंदा। साधू आदि जो चई ॾींदा आहिनि, साधू आदि त चई ॾींदा आहिनि ईश्वर सर्वव्यापी आहे। हिकु तरफ़ चईंदा आहिनि भॻवानु हिकु आहे, पोइ हिते त ॾाढा पंहिंजे खे भॻवानु कहलाईंदा आहिनि। श्री 108 जगत गुरु कहलाईंदा आहिनि। हाणे जगत जो गुरु त हिकु बाबा आहे। सॼे जगत खे पावन ठाहिण वारो हिकु परमात्मा सॼी दुनिया खे लिबरेट कंदा आहिनि दुखनि सां। उहे ई दुख हरता सुख हरता आहिनि। मनुष्य इहे न चई सघंदा आहिनि, मनुष्य खे इहे न चई सघंदा आहिनि कि उहो दुख हरता सुख हरता आहे। इहे बि तव्हां ॿार सम्झंदा आहियो। ये पतित दुनिया आहे, सभु पतित ई पतित आहे। पावन दुनिया में यथा महाराजा महारानी तथा प्रजा सभु पावन हूंदा। सत्युग में पूज्य महाराजा महारानी हूंदा, पोइ भक्ति मार्ग में पुजारी ठही वेंदा आहिनि। सत्युग में जो महाराजा महारानी आहिनि, उन्हनि जी जॾहिं 2 कलायूं कम थी वेंदियूं त पोइ राजा रानी ठही वेंदियूं। ये सभु ॻाल्हियूं डिटेल जी आहिनि, न त हिकु सेकेंड में जीवन मुक्ति। बाबा सम्झाईंदा आहिनि बल गृहस्थ व्यवहार में रहो, परंतु ये अंतिम जन्म पवित्र रहो। हाणे वानप्रस्थ अवस्था आहे। वानप्रस्थ व शांति धाम हिकु ई ॻाल्हि आहे। हिते आत्माऊं ब्रह्म तत्व में, हुते आत्माऊं शांति धाम में। वानप्रस्थ व शांति धाम हिकु ई ॻाल्हि आहे। हुते आत्माऊं ब्रह्म तत्व में रहंदियूं आहिनि, जेके ब्रह्मांड चइबो आहे। वास्तव में आत्माऊं कोई अंडे मिसल न आहे। आत्माऊं त स्टार आहे। बाबा सम्झायो आहे जो बि आत्माऊं आहिनि हिन ड्रामे में एक्टर्स आहिनि। जीअं एक्टर्स नाटक जी ड्रेस बदिलंदा आहिनि, भिन्न भिन्न पार्ट वॼाईंदा आहिनि। इहे बि बेहद जो नाटक आहे न। आत्माऊं हिन सृष्टि जे 5 तत्वनि आत्माऊं हिन सृष्टि ते 5 तत्वनि सां ठहियल उहे शरीर में प्रवेश कंदियूं आहिनि, पार्ट वॼाईंदियूं आहिनि। शुरू खां वठी करे परमात्मा ब्रह्मा विष्णु शंकर सभु एक्टर्स आहिनि। नाटक में भिन्न भिन्न प्रकार जी ड्रेस मिलंदी आहे पार्ट वॼाइण लाइ। घर में आत्माऊं सभु शरीर बिगड़ रहियूं आहिनि। पोइ जॾहिं 5 तत्वनि जो शरीर तयारु थींदो आहे तॾहिं हुन में प्रवेश कंदियूं आहिनि। 84 शरीर मिलंदा आहिनि त नाम बि एतिरो बदिलंदो आहे।
आत्मा जो नाम हिकु ई आहे। हाणे शिव बाबा त आहिनि ई पतित पावन, उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे। शरीर जो आधार वठिणो पवंदो आहे। चवंदा आहिनि मुंहिंजो नाम शिव ई आहे। भले पुराणो शरीर में ईंदो आहे, इन्हनि जे शरीर जो नाम पंहिंजो आहे। इन्हनि जो व्यक्त ऐं पोइ अव्यक्त नाम पवंदो आहे। हिकु धर्म वारा ॿिया धर्म में बदिली थींदा आहिनि त नाम बदिली कंदा आहिनि। तव्हां बि शूद्र धर्म सां बदिली ब्राह्मण धर्म में आया आहियो त नाम बदलंदो आहे न। तव्हां लिखंदा आहियो शिव बाबा थ्रू ब्रह्मा। शिव बाबा पतित पावन, शिव बाबा परम पिता परमात्मा, उन्हनि जो नाम न बदलंदो आहे। शिव बाबा ब्रह्मा द्वारा स्थापना कराईंदा। आदि सनातन देवी देवता धर्म जी शिव बाबा ब्रह्मा द्वारा स्थापना कराईंदा आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म जी जो प्रायलोक थी वियो आहे। जो पावन पूज्य हुया उहे ई पतित पुजारी ठहींदा आहिनि। 84 जन्म पूरा कया, हाणे पोइ देवी देवता धर्म स्थापना थींदो आहे। ॻायल बि आहे न, परम पिता परमात्मा अची करे ब्रह्मा द्वारा वरी खां स्थापना कराईंदा आहिनि त ब्राह्मण ज़रूरु खपनि। ॻायल बि आहे परम पिता परमात्मा अची करे ब्रह्मा द्वारा वरी खां स्थापना कराईंदा आहिनि त ब्राह्मण ज़रूरु खपनि। ब्रह्मा ऐं ब्राह्मण किथां खां आहे? ब्रह्मा ऐं ब्राह्मण किथां खां आया? शिव बाबा अची करे ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कंदा आहिनि। शिव बाबा अची करे ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कंदा आहिनि। शिव बाबा ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कंदा आहिनि असांखे। अगरि तव्हांखे सर्व संबंध जो शिव बाबा सां सुख मिलंदो आहे, भले निमित ब्रह्मा बाबा आहिनि या साकार में अगरि तव्हां कोई बि निमित आहे त उन दीदी दादनि में न फसिणो आहे। असांखे पालना ओड़ी शिव बाबा ई ॾींदा। ब्रह्मा बाबा द्वारा वठो या दीदी दादनि द्वारा वठो, लेकिन तव्हां सोचंदा न मुंहिंजी दीदी ॾाढी सुठी हुई, मुंहिंजी दीदी ॾाढी सुठी हुई, मुंहिंजी दादी ॾाढी सुठी हुई, लेकिन उहे बि त संपूर्ण थोरी हुया, उहे बि शिव बाबा खे यादि कंदा त शिव बाबा ई उन्हनि द्वारा तव्हांजी पालना कंदा आहिनि। माण्हू चवंदा न दीदी मूंखे पालियो अथई जॾहिं खां ई असां आया आहियूं, दीदी असांजा माउ पीउ भाउ भेण, दीदी हाणे त दीदियूं आहिनि, पहिरियों दादियूं आहिनि त अञा बि कोई दादियुनि में बि अटकी पियो आहे। पर उहे दादियूं बि संपूर्ण थोरी हुयूं, या चलो हुयूं बि, लेकिन उन्हनि खे बि उहा गुण, उहा शक्ति, उहा पालना केरु पियो ॾे, उहो सिखाए केरु पियो? शिव बाबा। त साकार में ब्रह्मा बाबा हुया त ब्रह्मा बाबा द्वारा अगरि कंहिंखे माउ पीउ भाउ भेण जी शादियुनि जी पालना मिली त उहो शिव बाबा ॾींदा हुया। त दीदी दादनि द्वारा बि मिली त उहो शिव बाबा ॾींदा हुया। त हुननि में न अटको, पंहिंजी बुद्धि शिव बाबा तरफ़ वञणी खपे। कि शिव बाबा असांखे मतिलबु शिव बाबा उन्हनि में उहा शक्ति भरंदा आहिनि। पीउ मतिलबु पीउ जी पालना। अॼु अगरि कोई कंहिंखे जनम बि न ॾींदो आहे, लेकिन अगरि उहो हुनजो माउ पीउ जी रीति पालना थो करे त मतिलबु उहो संस्कार हूंदा, है न। त इन करे बाबा असांखे चवनि था कि शिव बाबा ई अची करे ब्रह्मा द्वारा असांखे एडॉप्ट कंदा आहिनि। दीदी दादियुनि में न फसो, जॾहिं बाबा चवंदा आहिनि ब्रह्मा बाबा में ई न फसो त सोचो जेका दीदी दादियुनि में फसियल आहिनि उन्हनि जो त छा ई हाल थींदो।
चईं असां तव्हांजा आहियूं। शिव बाबा जा वार त आहिनि ई। पोइ ब्रह्मा द्वारा असां पोतरा पोतरी थी वियासीं। पिता त हिकु ई आहे न सॼी प्रजा जो। एतिरा सभु ॿार कुमार कुमारियूं उन्हनि खे शिव बाबा, छो जो ब्रह्मा असांजे साकार पिता पहिरियों छो आहे, छो जो शिव बाबा त निराकार आहिनि। शिव बाबा त असांखे इन्हनि ॻाल्हियुनि सां बिल्कुलु परे आहिनि, है न। लेकिन दुनियादारी में कीअं हलणो आहे, छा करिणो आहे, त हुनजे लाइ ब्रह्मा बाबा असांजा पहिरियों पिता आहिनि। त उन्हनि खे बाबा चवनि था, शिव बाबा ब्रह्मा द्वारा अडॉप्ट कंदा आहिनि। मनुष्यनि खे पतो न आहे, बाप अची करे आदि सनातन देवी देवता धर्म स्थापना कंदा आहिनि। त ईअं न की नए सिर ईंदा रहंदा, जे ॾेखारींदा आहिनि प्रलय थी वई, पोइ पते ते सागर आयो। हाणे इहे त सभु कहानियूं ठातियूं अथनि। ये वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी रहंदी। ये वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी रहंदी। आत्मा अमर आहे, उन में पार्ट बि अमर आहे। पार्ट कॾहिं किसो न आहे। सप्तक में उहे ई लक्ष्मी नारायण जी सूर्यवंशी राजधानी हलंदी ईंदी, कॾहिं बदिलंदी न आहे। दुनिया नई सां पुराणी, पुराणी सां नई थींदी रहंदी। हर हिक जो अविनाशी पार्ट, हर हिक खे, हर आत्मा खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियल आहे। त हर आत्मा खे पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाइणो ई आहे। बाबा चईंदा आहिनि, भक्ति मार्ग में भगत जंहिंजी भावना सां भक्ति कंदा आहिनि, वैसे उन्हनि खे साक्षात्कार कराईंदा आहिनि। कोई के हनुमान जो, गणेश जो साक्षात्कार थींदो आहे, उन्हनि जी उहा शुभ भावना पूरी थी वेंदी आहे। इहे बि ड्रामा में ढूंढंदा मनुष्य पोइ सम्झंदा आहिनि कि भॻवानु सभिनि में आहिनि, करे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। भगत माला बि मेल्स में नारद शिरोमणी ॻायल आहे, फीमेल्स में मीरा। भगत माला अलॻि आहे, रुद्र माला अलॻि आहे, ज्ञान जी माला अलॻि आहे। भगत माला अलॻि आहे, रुद्र माला अलॻि आहे, ज्ञान जी माला अलॻि आहे। भक्तनि जी माला खे कॾहिं पूजता न आहिनि। रुंड माला अर्थात वैजंती माला पूजबी आहे। मथे में फूल, पोइ मीरो युगल दानो, पोइ सभु ॿार जो राजगद्दी ते वेंदा आहिनि। विजय माला ही विष्णु जी माला आहे। भक्तनि जी माला जो सिर्फ़ु गायन हूंदो आहे। ये रुद्र माला त सभु फेरदा आहिनि। तव्हां भक्ति न ज्ञान, तव्हां भगत न आहियो, ज्ञानी आहियो। रुद्र माला खे सभु फेरदा आहिनि। रुंड माला जी पूजा थींदी आहे। पहिरियों शिव बाबा, पोइ ब्रह्मा मम्मा बाबा, पोइ सभु आत्माएं। नंबर 1 जो विजय प्राप्त कंदा। बाबा चवनि था, तव्हां भगत न आहियो, तव्हां ज्ञानी आहियो। बाबा चवंदा आहिनि, मूंखे ज्ञानी तूं आत्मा प्रिय लॻंदी आहे। बाबा त आहिनि ई ज्ञान जो सागर। तव्हां ॿारनि खे ज्ञान ॾींदा आहिनि। माला बि तव्हांजी पूजबी आहे न। 8 रत्ननि खे बि जो बि पूजन थींदो आहे। छो जो ज्ञानी तूं आत्मा आहिनि त हुननि जी पूजा थींदी आहे। अंगूठी ठाहे करे पाईंदा आहिनि, छो जो भारत खे स्वर्ग ठाहींदा आहिनि। पास विद ऑनर्स थींदा आहिनि त हुननि जो गायन थींदो आहे न। 9 रत्न विच में शिव बाबा रखंदा आहिनि, उन्हनि खे चईंदा आहिनि 9 रत्न। इहे डिटेल जी सम्झाणी आहे। बाबा त सिर्फ़ु चईंदा आहिनि, बाप ऐं वर्से खे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थींदा, पोइ तव्हां हली वेंदव मथे। पर आत्मायूं पावन दुनिया में अची न सघनि। हिते सभु पतित आहिनि। देवताउनि जो शरीर त पवित्र निर्विकारी हुया। वो पूजा यथा राजा रानी तथा प्रजा पूज्य हुया। वो पूज्य आहिनि। हिते त सभु पुजारी आहिनि। हुते दुख जी ॻाल्हि न आहे। हिनखे चइबो आहे स्वर्ग, सुखधाम।
हुते सुख संपत्ति शांती सभु हुई। हाणे त कुझु न आहे, हिन करे हिनखे नर्क चइबो आहे, हुनखे स्वर्ग चइबो आहे। असां आत्मा आहियूं शांती धाम में रहण वारी। हुतां खां ईंदा आहियूं पाठ वॼाइण। 84 जन्म पूरा भोगणा पवंदा आहिनि। हाणे दुखधाम आहे, पोइ असां वेंदा आहियूं शांती धाम, पोइ सुखधाम में ईंदा आहियूं। बाबा सुखधाम जो मालिक ठाहींदा आहिनि। मनुष्य खां देवता ठाहिण जो पुरुषार्थ कराईंदा आहिनि। बाबा तव्हांजो इहो संगम युग आहे न। बाबा चवंदा आहिनि मां कल्प जे संगम युग ईंदो आहे, युगे युगे न ईंदो आहे। मां संगम युग में हिकु बार सृष्टि खे बदिलंदो आहियां। सतयुग हुयो, हाणे कलयुग आहे, पोइ सतयुग अचिणो आहे। त इहो बदिलाव कलयुग खां सतयुग, कलयुग खां सतयुग। सोचो काथे कबाड़ी जहिड़ी दुनिया, छीची दुनिया, काथे स्वर्ग। केरु ठाहींदो आहे? शिव बाबा ठाहींदा आहिनि। त कलयुग हुयो, हाणे कलयुग आहे। सॉरी, सतयुग हुयो, हाणे कलयुग आहे, पोइ सतयुग अचिणो आहे। इहो कल्याणकारी संगम युग आहे। सभिनि जो कल्याण थियणो आहे, सभिनि खे रावण जी जेल सां छुड़ाइणो आहे। उन्हनि खे दुखहर्ता सुखहर्ता चइबो आहे न। हिते सभु दुखी आहिनि। तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो सुखधाम में वञण लाइ। सुखधाम वञिणो आहे त पहिरियों शांती धाम में वेंदासीं। तव्हांखे पाठ वॼाईंदे वॼाईंदे 5000 साल थिया आहिनि। बाबा चवंदा आहिनि तव्हांखे पंहिंजो घर छॾे 5000 वर्ष थिया आहिनि। हुन में तव्हां भारतवासियुनि 84 जन्म वरिता आहिनि। हाणे तव्हांजो इहो अंतिम जन्म आहे। सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे न। सभिनि खे वञिणो आहे। गायन बि आहे न, ज्ञान जो सागर व रुद्र, ज्ञान जो सागर व रुद्र। ये शिव ज्ञान यज्ञ है, ये शिव ज्ञान यज्ञ है। पतित पावन शिव परमात्मा भी शिव आहे। रुद्र नाम भक्तन रखियो आहे, उन्हनि जो असली नाम शिव आहे। शिव बाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारा स्थापना कराईंदा आहिनि। ब्रह्मा हिकु ई आहे। इहे पतित पोइ उहो ई ब्रह्मा पावन ठहींदो आहे, त फ़रिश्तो ठही वेंदा आहिनि। ब्रह्मा बाबा जॾहिं पावन थी वेंदा आहिनि त फ़रिश्तो थी वेंदा आहिनि, जो सूक्ष्म वतन में ॾेखारींदा आहिनि। उहो ॿियो ब्रह्मा न आहे, लेकिन साकार ब्रह्मा बाबा जो ही अव्यक्त संपूर्ण रूप फ़रिश्तो आहे। ब्रह्मा हिकु ई आहे। इहा व्यक्त आहे, उहा अव्यक्त आहे। इहा संपूर्ण पावन हुयो, थी वेंदो त सूक्ष्म वतन में ॾिसंदासीं। सोचो साकार में जॾहिं शिव बाबा आया हूंदा ब्रह्मा बाबा जे शरीर में, त शिव बाबा चयो हुनई न कि साकार में ब्रह्मा आहे। पोइ जॾहिं हिननि जो संपूर्ण स्वरूप संपूर्ण पवित्र थी वेंदा त पोइ हिननि खे ही ब्रह्मा रूप में तव्हां मथे ॾिसंदा आहियो, है न। त बाबा ॾिसो धीरे धीरे मुरलियुनि में इशारो बि ॾींदा हुया कि संपूर्ण पावन थी वेंदा त सूक्ष्म वतन में ॾिसंदा हुया हिननि खे। मतिलबु साकार जो बि पाठ ख़तमु थियणो हुयो, उहो बाबा पहिरियों खां ई इशारो ॾींदा हुया मुरली में। हुते हड्डी मांस न रहंदी आहे। बाबा सम्झायो हुई जीअं आत्मा खे शरीर न मिलंदो आहे, उहा भटकती रहंदी आहे।
उन्हनि खे भूत चईंदा आहियूं। जेसि ताईं शरीर मिले तेसि ताईं भटकदी आहे। कोई सुठी हूंदी आहे, कोई बुरी हूंदी आहे। त बाप हर हिकु ॻाल्हि जी सम्झाणी ॾींदा आहिनि। उहो ज्ञान जो सागर आहे त ज़रूरु सम्झाईंदा न शिव बाबा। हिकु सेकेंड में जीवन मुक्ति मिलंदी आहे न। अल्लाह खां ॿिए खे यादि करो त सेकेंड में जीवन मुक्ति जो वरसो मिलंदो। अल्लाह खां ॿिए खे यादि करो। अल्लाह शिव बाबा ॿिए बादशाही खे यादि करो त जीवन मुक्ति जो वरसो मिली वेंदो। केतिरो सहज आहे न। नाम या सहज राजयोग। नाम या सहज राजयोग। उहो सम्झंदा आहिनि भारत जो योग हुयो, परंतु सन्यासियुनि जो हठ योग आहे। ये तो बिल्कुल ही सहज है ना। तो बिल्कुल ही सहज है। योग माना यादि, उन्हनि जो आहे हठ योग। ये सहज आहे न। बाबा चईंदा आहिनि मूंखे हिन प्रकार सां यादि करो। बाबा चईंदा आहिनि मूंखे हिन प्रकार सां यादि करो। कोई लॉकेट आदि लॻाइण जी दरकार न आहे। त तव्हां त ॿार आहियो बाबा जा। बाबा खे सिर्फ़ु यादि करो। तव्हां हिते पाठ वॼाइण आया आहियो। हाणे सभिनि खे वापसि घर वञिणो आहे। पोइ उहो ई पाठ वॼाइणो आहे। रिपीट थींदो। भारतवासी सूर्यवंशी, चंद्रवंशी, वैश्यवंशी, शूद्रवंशी ठहींदा आहिनि। हिन विच में ॿिया धर्म वारा बि ईंदा आहिनि। 84 जन्म तव्हां वठंदा आहियो न। पोइ तव्हांखे ई नंबर 1 में वञिणो आहे। पोइ तव्हां सतयुग में ईंदा। हाणे सभई शांति धाम में वेंदासीं। पोइ हिकु हिकु करे सतयुग में ईंदासीं। ॿिया धर्म वारनि जो वर्ण न आहे। वर्ण भारत जा ई आहिनि। तव्हां ई सूर्यवंशी चंद्रवंशी ठहिया आहियो। हाणे ब्राह्मण वर्ण में आहियो। ब्रह्मवंशी ब्राह्मण ठहिया आहियो। इहे सभु ॻाल्हियूं बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। जंहिंजी बुद्धि में धारणा न थी सघंदी आहे उन्हनि खे चईंदासीं सिर्फ़ु बाप खे यादि करो। जीअं बाबा खे ॼाण सां ॿारनि खे मालूम पइजी वञे हीअ असांजी मिल्कियत आहे। बच्ची खे त वरसो न मिलंदो आहे। हिते त तव्हां सभु शिव बाबा जा ॿार आहियो। हिन करे सभिनि जो हक़ु आहे। मेल अथवा फीमेल सभिनि जो हक़ु आहे। श्री बाबा त आत्माउनि खे वरसो ॾींदा आहिनि न। सभिनि खे सिखणो आहे शिव बाबा खे। सभिनि खे सेखारिणो आहे शिव बाबा खे यादि करो। जेतिरो यादि कंदा ओतिरो विक्रम विनाश थींदा। पतित खां पावन ठहींदव न। आत्मा में जो खाद पई उहो निकिरे कीअं। उहे बाबा चईंदा आहिनि योग सां ई तव्हांजी खाद ख़त्म थी वेंदी। ये पतित शरीर त हिते ई छॾिणो पवंदो। आत्मा पवित्र थी वेंदी त सभु मच्छर सां दृश्य मथे हली वेंदा। बुद्धि खे चईंदी आहे सतयुग में ॾाढा थोरा माण्हू हूंदा। हिन विनाश में केतिरा मनुष्य मरदा। बाक़ी थोरा वञी करे रहंदा। राजा आहियूं त थोरा रहंदा। बाक़ी 9 लख प्रजा सतयुग में रहंदी। त हिते बि जेका वॾा वॾा माण्हू आहिनि न अंत में उहे रहंदा। थोरा अज्ञानी थोरा ज्ञानी। हिन ते गीत बि आहे न 9 लख तारा यानी 9 लख प्रजा मम्मा बाबा जी।
मतिलबु लक्ष्मी नारायण जी। झाड़ पेड़ो नंढो हूंदो पोइ वृद्धि खे पाईंदो। हाणे त केतिरियूं आत्मायूं आहिनि, बाप ईंदा आहिनि सभिनि जो गाइड ठही करे सभिनि खे वापसि वठी वेंदा। अच्छा मीठे मीठे सुकीले ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां योग अग्नि सां विक्रमनि जी खाध खे भस्म करे पावन ठहिणो। हाणे वानप्रस्थ अवस्था आहे सभिनि जी, हिन करे वापसि घर वञण लाइ संपूर्ण सिद्धो प्रदान अवश्य ई ठहिणो। हिन कल्याणकारी युग में बाप समान कर्ता सुकर्ता ठहिणो। वरदान सदा कंबाइन स्वरूप जी स्मृति द्वारा मुश्किल कार्य खे सहज ठाहिण वारा डबल लाइट। जो ॿार निरंतर यादि में रहंदा आहिनि उहे सदा साथ जो अनुभव कंदा आहिनि। उन्हनि जे साम्हूं कोई बि समस्या ईंदी त पंहिंजे कंबाइंड अनुभव कंदा, घबराईंदा न। उहे इहे कंबाइंड स्वरूप जी स्मृति कोई बि मुश्किल कार्य खे सहज ठाहे छॾंदी आहे। कॾहिं कोई वॾी ॻाल्हि साम्हूं अचे त पंहिंजो बोझ बाबा जे मथां रखी स्वयं डबल लाइट थी वञे त फ़रिश्ते समान ॾींहुं राति ख़ुशी में मन जी डांस कंदा रहंदा। ख़ुशी में मन जी डांस कंदा रहंदासीं असां। स्लोगन आहे कहिड़े बि कारण जो निवारण करे संतुष्ट रहो बि, संतुष्ट ख़ुदि बि रहण वारा ऐं ॿियनि खे बि करण वारा ई संतुष्ट मणी आहिनि। अव्यक्त इशारो आहे श्रीमद प्रमाण हर कदम हुजे त सदा निश्चिंत रहंदा। श्रीमद प्रमाण असांजो हर कदम हूंदो त असां सदा निश्चिंत रहंदासीं ऐं निश्चिंत आहियूं त यथार्थ निर्णय बि करे सघंदासीं। जॾहिं निर्णय यथार्थ हूंदो त विजयी थी वेंदासीं। त्रिकालदर्शी आत्मा सदा ई निश्चिंत रहंदी आहे छोकी हुनखे निश्चय आहे कि असांजी विजय त आहे ई, थियल ई आहे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो,